नाज़रीन ख़बर सिलसिलो जारी आहे। मां संजोरे ख़बर न संजोरे में कश्मीर ते भारत पारां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ जमायत इस्लामी यूथ विंग पारां हलाल पब्लिक स्कूल खां डायरेक्टर मोहम्मद सोहेल जी अॻुवाणी में प्रेस क्लब संजोरे ताईं कश्मीर ते कयल भारत जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। रैली दौरान कश्मीर बणंदो पाकिस्तान ऐं भारत मुर्दाबाद जा नारा हंया विया। इन मौक़े ते कश्मीरियुनि जी हिमायत ऐं भारत ख़िलाफ़ निकितल एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे जमायत इस्लामी सिंध जे नाइब अमीर अज़ीम बलोच ज़िले सदर डॉक्टर मोहम्मद सोहेल ऐं ॿियनि चयो त हिन वक़्तु भारत पारां कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म असां इंसानियत ते ज़ुल्म सम्झूं था ऐं असां पाकिस्तानी कश्मीरियुनि सां गॾु आहियूं ऐं कश्मीर ते भारत जो उहो ज़ुल्म कॾहिं बर्दाश्त न कंदासीं ऐं हिकु ॾींहुं कश्मीर ज़रूरु पाकिस्तान बणंदो। असां हिन एहतिजाज ज़रिए समूरनि आलमी क़ुवतनि खां मुतालबो कयूं था त फ़ौरी तौर ते भारत पारां कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म बंदि कराए कश्मीरियुनि खे आज़ाद हैसियत में रहणु ॾिनो वञे ऐं असां पाकिस्तानी कश्मीरियुनि भाइरनि सां हिन ॾुख वक़्त में गॾु आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।